अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी आवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं। मकाला, तकरीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी, वधायल ऐं संवारियल। सिंध जी आबरूअ जी पासबानी। मेहरान आर्ट्स काउंसिल हैदराबाद में जनाब रईस करीम बख्श ख़ान निज़ामाणीअ जे नामवर तसनीफ़ कई किताब जी रूनमाई तक़रीब थी गुज़री। उन मजलिस जी सदारत मोहतरम अब्दुल्ला कमिश्नर हैदराबाद कई ऐं ख़ासि महिमान मुमताज़ आलिम ऐं तारीख़दान पीर असामुद्दीन शाह राशिदी हो। उन मौक़े ते पीर साहब जी कयल तक़रीर पेश कजे थी। हीअ तक़रीर माहवार 9 नियापो जे पर्चे मई जून 1981 ईस्वीअ में शाया थी। हिन किताब खे त पंहिंजी अज़मत ऐं वक़ार हासिलु आहे। रईस जी इनफ़रादियत जेका आहे सा पंहिंजी जाइ ते, पर संदसि किताब हिकु यादगार जी हैसियत रखे थो। मुंहिंजे दोस्त जोए साहब पंहिंजी तक़रीर में रईस साहब लाइ जेको ॾोहियूं लफ़्ज़ कतबु आंदो उहो संदसि सॼी तक़रीर ते भारी हो, याने हैरतनाक शख़्सियत, जो केतिरनि सालनि ताईं त मां ॿुधंदो रहियुसि त रईस इन क़िस्म जी वज़क़त जो मालिक आहे। हिन जी मजलिस, शुगलनि, ज़ौक़ शौक़ वग़ैरह जा दास्तान ॿुधी ॿुधी हैरत में महू रहियुसि त आख़िर उहो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे जंहिंखे एॾी भरपूर ऐं एॾी हमाहमीअ जी ज़िंदगी आहे। केतिरा माण्हू हिन जे पुठियां वारफ़्ता घुमनि था, केतिरा हिन सां मुंसलिक आहिनि वग़ैरह। हालांकि हू साहिबु हिकु अहिड़े तबिके सां तालुक़ु रखे थो जेको असां वटि मोल तबिको आहे, याने ज़मीनदार तबिको। ज़मीनदार, मीर, पीर वग़ैरह जहिड़ी ग़ैर मक़बूल तबिके सां इन हद ताईं मक़बूल माण्हू, फ़न, इल्मु, अदब, दोस्तनि, इंसाननि ऐं ग़रीबनि जो दोस्त आख़िर कीअं पैदा थी सघियो आहे। जॾहिं साणसि मुलाक़ात थी त मां ॾिठो त वाक़ई रेस हैरतनाक माण्हू आहे। किताब जी क़ीमत 100 रुपया आहे। किताब पैसनि सां ख़रीद करण जी हूअं बि असां में आदत न आहे। मूंखे यकीन आहे त बावजूदि हिन रूनमाई तक़रीब जे किताब को बि ख़रीद कोन कंदो, पर बहरहाल जेकॾहिं ख़ुदा कंहिंखे तौफ़ीक़ ॾिए ऐं उहो किताब ख़रीद करे विझे, मुंहिंजी त सिफ़ारिश उहा थींदी त उहो किताब ख़रीद करणु खपे ऐं पढ़णु खपे। हीअ किताब को मामूली किताब कोन्हे। हीअ किताब हिकु जहांदीद ऐं तजुर्बेकार शख़्स जो लिखियलु आहे ऐं हिकु बाबरकत भरे दौर जी तारीख़ आहे, याने अंग्रेज़ दौर जी तारीख़ आहे, जेको दौरु वाक़ई असां लाइ बरकत जो सबबु रहियो आहे, इत्मीनान जो सबबु, शादाबी ऐं दरख़्शंदगीअ जो सबबु रहियो आहे। हीअ किताब उन दौर जी अजीब व ग़रीब तारीख़ आहे। उन में तव्हांखे हर तबिके जो मिसाल ऐं नमूनो मिलंदो, शख़्स तोड़े इदारनि जे इज्तमाही ज़िंदगी मिलंदी, फ़र्दनि जे शुगलनि ऐं ग़लति कार्यनि जी झलक मिलंदी। रईस जी ज़िंदगी हिकु अजीब ग़रीब ज़िंदगी आहे। कुदरत हिन खे सॼे बरी सग़ीर जो इलाइक़ो मुयसरु करे ॾिनो हो। बम्बईअ ताईं 12 रुपया टिकेट हुई, न बंदिश, न वीज़ा, न फॉरेन करेंसी, न हदबंदियूं ऐं न जाग्राफ़ियाई पाबंदियूं हुयूं। जॾहिं बि रईस खे वणंदो हो पूरो हिंदुस्तान घुमी ईंदो हो। मुसलसल ऐं तवील सियाहत जे करे हिन जो मुशाहिदो निहायत कवी आहे। इहो रईस जो वॾो कमाल आहे जो जेकी कुझु किताब में छपियल आहे उहो सभु संदसि यादाश्त जो करिश्मो आहे। उहा ख़ुदादात ॾात आहे जो रईस हेतिरनि सालनि गुज़रण खां पोइ बि उन दौर जे माहौल, हालतुनि, सूरतुनि, सीरतुनि, आदतुनि ऐं कैफ़ियतुनि खे जीअं जो तीअं चिटे सघियो आहे। मुशाहिदे जी गहराईअ जो इहो आलम आहे जो वाक़ियात जे जुज़ियात ताईं संदसि ज़हन जी रसाई आहे। इहा ॾात इंसान खे इक़्तिसाब या पिराइण मां नथी थिए, पर इहो कुदरत जो अतियो आहे जेको रईस खे हासिलु आहे। मुंहिंजी उमिरि हींअर 70 वरिया आहे ऐं अटकल रुए 15 वरियनि खां मूं लिखणु शुरू कयो ऐं अॼु ॾींहं ताईं बफ़ज़ले ख़ुदा ताला लिखंदो अचां थो। मूंखे यादि न आहे त समूरी ज़िंदगीअ में कॾहिं 2 वर्क डिक्टेट कराए लिखी सघियो हुजां। रईस जो समूरो किताबु डिक्टेट करायल आहे,
जेका ख़ुदि वॾी कमाल जी ॻाल्हि आहे। इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे जो मुंहिंजा दोस्तो जो गुज़िरियल थोरनि सालनि में बाज़ सबबनि जे करे असांजे लिखंदड़नि लिखण ॾे घणो तवजो ॾिनो आहे। उन्हीअ में सवानई अदब बि शामिलु आहे, जंहिंमां मुआशिरे ऐं तमदुन जी तारीख़ मुरतब थींदी आहे। इन सिलसिले में 4-5 किताब ॾाढा चङा लिखिया विया आहिनि, जेके असांजे मोरिखनि लाइ सोर्स बुक थी कतब ईंदा। इन में सभ खां पहिरीं असांजे मोहतरम दोस्त जनाब GM सैद जो किताबु आहे जनब गुज़ारिम जनसी। इन किताब में शख़्सियतुनि जा सवाल ऐं वाक़िया निहायत क़ीमती आहिनि, जेके तव्हांखे कंहिं ॿिए हंधा न मिलंदा। इन तरह मुंहिंजे बुज़ुर्ग भाउ अली मोहम्मद शाह जे किताब उहे ॾींहं उहे शींहं में 100 वरियनि जी सियासत, तहज़ीब, तमदुन ऐं उथी वेठीअ जो अक्सु ॾिनो वियो आहे। मुंहिंजो किताबु हू ॾोथी हू ॾींहं सवानई अदब में शुमार त करे सघिजे थो। बहरहाल उहो उन्हनि किताबनि खां घणो घटि आहे। बहरसूरत उहे किताब या रईस साहब जो किताबु सिंध जे जॾहिं बि समाजी तारीख़ लिखी वेंदी तॾहिं उन्हनि मां मवाद वठण जी बेहद ज़रूरत रहंदी। मूं कश्मीर कोन ॾिठो आहे, लेकिन कश्मीर जे शाइरनि जो तज़किरो लिखियो आहे, जेको 4,000 सिफ़नि ते 5 जुल्दनि ते मुश्तमिल आहे। ज़ाहिर आहे त जंहिं मौज़ूअ ते माण्हू कमु करे थो त उनजो समूरो लिटरेचर साम्हूं रहे थो। 3 वरियनि जी तहक़ीक़ी कम दौरान मूं कश्मीर एतिरो न ॾिठो जेतिरो रईस जे किताबनि मां 5-8 सिफ़नि ते पढ़ण सां ॾिठो। कश्मीर बाबति पढ़ंदे कारी बिलाशुबा ईअं महसूसु कंदो ॼण हू पाण रईस सां कश्मीर जी सियाहत में हमरकाब आहे। कश्मीर जा गुल, कश्मीर जा बाग़, कश्मीर जा रस्ता, कश्मीर जो अतर अंबर माहौल ऐं उतां जा निज़ारा, जन्नत समा मंज़र ऐं रूह परवर फ़ज़ाऊं, पढ़ंदड़ पाण खे उन माहौल में मौजूदु महसूसु कंदो। हिन किताब पढ़ण सां वतन सां मुहबत असां सिंधियुनि जी कमज़ोरी आहे, पोइ उहो ईमान जी निशानी आहे या असांजे आबादियुनि जो सबबु आहे। जंहिं मुहबत ऐं प्यार सां रईस मातलीअ जे माण्हुनि, मातलीअ जे वणनि खेतनि, मातलीअ जी सरज़मीन ऐं माहौल जो ज़िक्र करे थो, उहो मां भायां थो त माण्हुनि खे ईमान जी रोशनी अता करे थो। रईस खे मातलीअ सां मुहबत आहे, हालांकि नंढो शहरु आहे। हाणे त उन में अंब बि कीननि, ऐं रईस जेके अंब ॾिना आहिनि से अलाना चवे थो त ख़राबु हुआ। बहरहाल कंहिं ज़माने में मातलीअ जा अंब मुल्का मुल्क मशहूरु आहे। दोस्तो, मूं घणो वक़्तु वरितो आहे। सची ॻाल्हि आहे त इन किताब ते सॼी राति ॻाल्हाए सघिजे थो। इहो यादि रखी छॾियो त जेके लिखंदड़ आहिनि से सिंध जी अज़मत ऐं आबरूअ जा पासबान आहिनि। रईस उहो किताबु लिखी सिंध जो फ़र्ज़ु पूरो कयो आहे। सिंध ऐं सिंध जी तारीख़ उनखे यादि रखंदी।